कंदकोट में रिलीफ ऑपरेशन दौरान कोयटा खां कराची ईंदे पाक आर्मी एविएशन कोर जो हेलीकॉप्टर बलोचिस्तान इलाइक़े लसबेला वेझो ससी पुनू जी मज़ार भरिसां किरी तबाह थी वियो। इन में मौजूद कोर कमांडर कोयटा लेफ्टिनेंट जनरल सरफराज सुमरो समेत पाक आर्मी जा 6 ऑफिसर शहीद, मेजर सईद पायलट, मेजर तलहा को पायलट, लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली CC 12 को DJPCG, ब्रिगेडियर अमजद हनीफ सिटी NG, मुदस्सिर हेली टीम, कंदकोट हिंदू पंचायत के सदर सेठ नंदलाल, मुरलीधर घनश्याम दास, इंजीनियर कुमार जो चवण हो त हिन दुख की घड़ी में पाक आर्मी से बराबर जा शरीक आहियूं। असां इन्हनि जे ख़ानदान सां हिन दुख में बराबर जा शरीक आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।